वाक्य जी तस्दीक तफ्तीश है तो सतन माण्हू ते एफआईआर कटवाए छॾी सही अगवा जी जंहिंमें 7 खां 10 साल जी जीप आहे उन खां पहिरीं 7 ॿियरी बि एफआईआर हुअनि काफ़ी एफआईआर हुअनि सभु कूड़ियूं आहिनि ऐं जेके सचियूं आहिनि उन्हनि को बि तदारक कोन्हे को बि कोन्हे 7 असीं 8 खां 9 10 मोटरसाइकिल जाइज़ आहिनि सभु सही सीसीटीवी आहिनि सीसीटीवी आहिनि 2 कलाक जूं बदमाशनि जूं न सब्र करियो सॼे ज़िले जो मसइलो आहे हा सॼे ज़िले जो मसइलो आहे तकीर कोन करियां हालांकि हाज़िरा थो करियां न सियासत न ज़ातियात हा ऐं ॻाल्हाईंदो भई सभिनीनि सां ज़ुल्म अची सघे थो पुलिस जी जेका नाइंसाफ़ियूं आहिनि असांखे तव्हां जेके समाजी बुराइयूं त ख़तमु करे छॾियूं बाक़ी हाणे जेके माण्हू जे माना कोड़ा केस माण्हुनि ते ग़रीबनि ते ईअं कोन थींदो ईअं कोन करणु ॾींदासीं उतनासी ऐसे हम रिटू बकरी को पान के न समझो रिटू बकरी को आ बाबा करती हूं कहते मैं आ बाबा करो सफा पान के लिए अगले को एसएसपी ना खतर तेरी को तो क्रॉस करे थे का व्यापारी ताजर वकील शेरजा साफी अजरे को खाना टोपी लुंगी वाला हला वने तो ये पारा है बाबा का ऑफिसर काबिल एहतराम इज्जतदार इज्जत कभी मोहब्बत कभी बराबरि साइड अमां जो कमु कहिड़ो आहे टोपियूं अजर कोई पटका आईसीएसपी ऑफिस में वेठो हुनखे लोकल माण्हू पटका पिया वर पिया पटकनि जा अचनि पग पियो ॿधे छाजी पग पियो ॿधे ऑफिस में या बि शहरी मौज जेके हो न वापारी ताजिर वकील साफ़ी सभिनी नाले कोन थो चवां वॾेरा रजिस्टर जंहिंमें 80 100 मां 90 ॼणा जेके क्रिमिनल हूंदा आहिनि चमचागिरियूं करे वञी ऑफिसनि में वञी पाराईंदा आहियो अजरकूं ऐं टोपियूं पोइ कारनामो करे त टोपियूं अजरकूं पारायो मनशियात थी वई किथे मनशियात थी आहे कहिड़ो मवाली आहे जेको चवे मूंखे हिकिड़ो पेश करियो न मवाली चवे त मूंखे कल्ह खां टियों ॾींहुं खां चोथों ॾींहुं खां मैनपुरी कोन मिली आहे हिकिड़ो ॾींहुं मैनपुरी कोन मिली आहे हिकु ॾींहुं मूंखे छड़ो कोन मिलियो आहे हिकु ॾींहुं मूंखे नशो कोन मिलियो आहे अची करे पेश करियो कल्ह 11 ॾींहुं सख़्ती हुई मूंखे नशो ई कोन मिलियो ॿुधायो को पेश करियो हर हंधि ते मिले हिकिड़ो जॻहियो था 5 ॼणा ॿिया आहिनि खैर इन मसइले में कोन थो वञा ऐं चवां थो साईं हीअ एफआईआर जेके आहिनि इन्हनि जी तस्दीक करियो ॻाल्हाइण मूं जाम चवां त पर ॿिया माण्हू वेठा आहिनि उन्हनि जा हक़ न मारिजी वञे ऐं वधीक नथो ॻाल्हाइणु चाहियां पर इहो ई काफ़ी आहे सम्झदार लाइ इहो ई काफ़ी आहे ज़ुल्म ज़्यादती जो इहो हिकिड़ो मिसाल ई काफ़ी आहे ऐं वरी एतिरा मिसाल ॾियां त ॿियनि जो हक़ मारिजी वेंदो ऐं तव्हां भला ॿुधी सघो या न ॿुधी सघो ज़ुल्म ज़्यादती असांजी पूरी एफआईआर आहे 164 2025 100% पूरी एफआईआर आहे जिन कतराई है वो कुरान रखनि जिन कटी है वो कुरान रखनि ते रखनि या ही वालदेन ईंदा या उन्हनि जे पारां मूंखे ख़बर आहे असीं था कुरान ते हथ रखूं त तव्हां 100% पूरी एफआईआर अगवा जी कतराई आहे तव्हांजे हुकुम सां कटी आहे तव्हांजे नाले जी में पहिरियूं त ई कई आहिनि सुठी ॻाल्हि हुते नथा कयूं पाण मज़लूम कोन था न पाण खे सम्झूं न को मज़लूम करार ॾियणु चाहियूं असां मज़लूम कोन आहियूं असां हक़ जे लाइ पंहिंजो आवाज़ उथारींदासीं साईं चाहे केतिरी बि मूंखे क़ीमत उनजी अदा करणी पवे ऐं पवे पई उहा पंहिंजी क़ीमत आउं अदा कंदसि वरी पंहिंजो राज बाग ॻोठ ग़रीब मिसकिन माण्हू खे आउं अकेलो कोन छॾींदुसि जेसिताईं जीअरो हूंदुसि जेसिताईं मूं में प्राण हूंदो तेसिताईं उनखे साथ ॾींदुसि पोइ कहीं से वॾा 100 थाना आहिनि पोइ हर थाने ते मुंहिंजे ख़िलाफ़ एफआईआर कटाए सघो था जेका खपे तव्हां कटाए छॾिजो अला मालिक त हाणे हिन जो जवाबु असां कंहिंखां कोन था घुरूं तव्हां खां ख़ुदि कान था घुरूं हिन सभिनी जे अॻियां ॾियो प्रेस जे अॻियां ॾियो मीडिया जे अॻियां ॾियो त ही कूड़ी एफआईआर 164 2005 या सची एफआईआर आहे या कूड़ी आहे कंहिंजे हुकुम सां कटी आहे उन खां पहिरीं जेका एफआईआर आहे मुनीर नाले सां माण्हू कराई आहे उहा सची आहे या कूड़ी आहे 7 दर्जे जे शागिर्द ते उनजे पेट ते ॿियनि ते पूरे 324 घणी साईं हुन में टीप आहे ऐं ॿियूं त हिन खां अलावा हा इलाही हा तो घणा साईं आउं तव्हां खां हिन जो जवाब थो घुरां जे तव्हां में हिमत आहे त तव्हां साईं इहो जवाबु ॾियो त हीअ एफआईआर ॿुधायो त सची आहे या कूड़ी आहे या अब्दुल हादी लाशानी साहब वेठो आहे इहो ॿुधाए त हीअ एफआईआर कूड़ी आहे सची आहे 164 2005 7 माण्हुनि जे ख़िलाफ़ आहे
सरकारी ऑफिसर पर सब काचा खड़ी करे चुको है ये कल मुंह भरे बुधाए तमा कल मुंह भरे बुधायो त कूड़ी या सच्ची मानू हिया या बुधाए हिया रहते बुधायो त या एफआईआर मुखे के फोन कई मुके जे फोन ते या एफआईआर कथी है बुधायो सही तमा हिते जे ता में हिम्मत आए त बुधायो आऊं ते इतनी हिम्मत करे सका तो जका मुके ही है ने का वधी मुजी जान माल बि हक़ जे लाइ सच लाइ हाज़िर हिन माण्हू सां गॾु हूंदसि जेसि ताईं मुंहिंजी स्थिति में सां हूंदो रस्तनि ते रोडुनि ते कोर्टुनि में अदालतुनि में जिते मुंहिंजो आवाज़ जी ज़रूरत हूंदी हुते हूंदसि पर हाणे तव्हां साल पुछां त मूंखे सभु ॿिए दफ़े नथो ज़िक्र करियां ऐं सभु पूरियूं आहिनि इहा 104 2005 2097 मोहम्मद ख़ान इहा एफआईआर जेका कढी आहे पहिरीं मुगवी जेको हक़ीक़ी मुगवी आहे उनजी एफआईआर खां फौरन बंदि कढी आहे त कंहिंजे फोन ते कढी आहे कंहिंजे चवण ते कढी आहे ऐं सची आहे या कूड़ी आहे तव्हां साईं जवाबु ॾियो पोइ वरी जेकर तव्हां हो त आर्ग्यूमेंट बि कंदसि